कार से अगवा थियल नौजवान अली खान जाफरी 15 ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब न थी सघियो। वारसन पारां शेरगढ़ वटि इंडस हाईवे ते रोड ब्लॉक करे टारनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो वियो आहे। वारिस मुज़ाहिरीन खान मोहम्मद जाफरी, यार मोहम्मद जाफरी, फिरोज़ जाफरी ऐं ॿियनि जो चवणु आहे त 15 ॾींहं गुज़रण बावजूद ॻोठ मोहम्मद मुराद बिजाणी मां पाणी जी ट्यूबवेल ते सुतल ॻोठ हाजी झंडो जाफरी रहवासी असांजे नौजवान अली खान जाफरी खे हथियारबंदनि पारां अगवा कयो वियो हो, जंहिंखे हिन वक़्त ताईं हद जी करमपुर पुलिस बाज़ियाब न कराए सघी आहे, जेका हिकु वॾी नाइंसाफ़ी आहे। उन्हनि SSP कश्मीर कंदकोट अमजद अहमद शेख ऐं ॿियनि वसवारनि खे नौजवान अगवा वाक़े जो नोटिस वठण ऐं बाज़ियाब कराइण जी घुर कई। ॿी सूरत में मुज़ाहिरीन चयो त नौजवान जी बाज़ियाबी ताईं हर आए ॾींहुं रोड ब्लॉक कंदा रहंदासीं। कैमरामैन टीम ऐं साथी रिपोर्टर फ़कीर गुलाम हुसैन बिजाणी सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़ शेरगढ़।